सैयदना यहया बिन मुर्रा तो चवे त मां दिलबर नबी सा कचरी में वेठो जा त इज़ जा जमलुन यखुब हत्ता ज़रब बिजरानिही बैन यदैहि सुम्मा ज़रफत ऐनाहु। सुभान अल्लाह। असाबी तो चवे त दिलबर नबी सा गड वेठो आया ओच तो हिकड़ो उठ आयो पर गर्दन निमायूं आयो निमाणा नेण झुकायूं आयो। जेॾीमल मुझे सोने हबीब जे अॻियां आयो त वेही रहियो पंहिंजी गिची ज़मीन ते खणी रखई पंहिंजी गिची ओही नहर गिची डिघी गिची हुंदी आ उहा गिची हीअं ज़मीन ते रखई कंधड़ो मथे हुजे से गिची ज़मीन सां घसेस पई। मुझे सोने हबीब जे अॻियां ईअं इन अंदाज़ में बा अदब थी बीठो आ। सुम्म ज़रफ़त ऐनाहु उन उठ जूं अखियुनि मां लुड़क वहनि पिया। वाह वाह मुझे सोने नबी जो शान। इंसान त इंसान पर जानवर उठ भी मुझे दिलबर नबी जे मोहब्बत में लुड़क हारे रहिया आहिनि गोढ़ा गाड़े रहिया आहिनि। मुझे आका जे अॻियां वेनतियूं ऐं ज़ारियूं ऐं नीज़ारियूं जानवर भी मुझे दिलबर नबी खे सुञाणनि था पिया। जे कलमे वारो आशिक भी सदाए मुसलमान भी सदाए ऐं हबीबन के न सुञाणे तो तो जानवरन का भी बुछड़ो आ न। जो जानवर भी महबूब सा नी लातो जानवर भी हबीबन जे हुब में गोढ़ा गाड़िया पर इनके कदे मुस्तफा जे मोहब्बत जो को लुड़क ना आयो अखियुन में त हिन जी दिल तका जानवरन का भी वधीक सख्त आ। जेॾीमल उठ जे गिचड़ी रखी हबीबन जे अॻियां गोढ़ा गाड़िया आहिनि त मुझे लजपाल नबी दा चप मुबारक चुरिया ऐं फरमायूं वैहक। अरबी में प्यार जो लफ्ज़ आ बाज पाबो ऐं शफ़क़त जो लफ्ज़ आ। जॾहिं अरब कंहिं ते राज़ी थींदा या को नंढड़ो बचड़ो ईंदो या को प्यारड़ो मोहब्बत वारो बच्चो अची वेंदो त उन खे खणी चवंदा वैहक। मुझे दिलबर नबी उन उठ के परचाईंदे फरमायो वैहक छो थो रोई उठ छो थो रोई कुर्बान या रसूल अल्लाह रोंदड़न के परचाइण वारो नबी आ दर्द मंदन जो दाहूं वरनाइण वारो नबी आ। पर काश जे असां खे वो रोण अची वञे जेके रोंदा आहिनि उन्हनि खे पूरी परचाईंदो बि आहे न। मुझे सोने हबीब हजरत यहया असहाबी के फरमायो तो ओ यहया उन्जुर लिमन हाज़ल जबल वञ ॾिस पुछा कर तई उठ के जो आ पुछा करते ही उठ के जो आ इन लहू शअना इन उठ जो भी को मामलो आ इन उठ जी भी का दा वंज को उठ जो मालिक है उनके वठिया सुभान अल्लाह। फखरजतु अल्तमिसु साहिबहु फवजदतु लिरजुलिन मिनल अंसारी। हजरत यहया तो फरमाए त गोलियुम तलाश कयुम खबर पई त हिकड़े अंसारी असहाबी जो उठवा फदअउतु इलैहि उनके चयुम त हल तोखे दिलबर मोहम्मद करीम सॾे थो। अज तू जवाबदार आहीं तो ते फरियाद थियो आहे। हाँ सुभान अल्लाह। फकाल माशानु जमलिक हादा वो उठ जो मालिक पोतो तो मुझे सोने सरदार फरमायो बुधाए न उठ जो मामलो छाए। फकाल वमा शअनुहु ला अदरी वल्लाहि मा शअनुहु।
या रसूल अल्लाह मुखे कसम आहे त मुखे ख़बर न आहे त मसलो अलाए कहिड़ो आहे, उठ जो मामलो अलाए कहिड़ो आहे, मुखे ख़बर न आहे छाजे करे उठदा आहियो। अमिलना अलैहि वनदहना अलैहि हत्ता अजज़ा अन सिकायते फातमरनल बारिहत अन्नहरहू वनुकस्सिम लहमहू। या रसूल अल्लाह बस गाल ही आए जो इन्हें उठ ते असां बार खणंदा हासीं, इन्हें उठ ते असां पानी भरे खणंदा हुयासीं। बराड़िन में पानी न हूंदो आहे त पोइ परे खां पासन सां उहे थांव टंगीदा, हिकिड़ो हिन पासे ॿियो हिन पासे, उठ ते पानी खणबो। अञा ताईं काछे में बराड़िन में ईअं थींदो, उठनि ते पानी खणबो। या रसूल अल्लाह इन उठ ते बार खयोसीं, हाणे वीचारो पोड़ो थी वियो आहे, बार खणी नथो सघे। अॼु राति असां पाण में वेही सलाह कईसीं त हिन उठ खे हाणे कुहूं, हिन उठ के कुही, हिन जो गोश्त पान में विराए तक़सीम कयूं, जो असां जो हाणे ही बार खणी नथो सके, असां जी का मदद करे नथो सके, हाणे हिन उठ के कुहूं। सो या रसूल अल्लाह अॼु रात असां पान में इहा सलाह कई हुई, उठ बि ॿुधो पे। मुझे लजपाल नबी फरमायो त इहा जो दाह मुडे खणी आयो आ। या रसूल अल्लाह जॾहिं मुंहिंजी जवानी हुई, हिननि जा बार पे ढोयम, हिननि जा वज़न पे खयम, हिननि खे सवारी बणजी मंज़िलुनि ते पे पहुचायुम। हाणे जॾहिं पोड़ो थियो आया, हाणे मुंहिंजा हथ हीड़ा थिया आहिनि। या रसूल अल्लाह मूंखे कुहण था चाहिनि, मुंहिंजा महबूब बि का वाह न ॾिठ में, ॿियो को बचाव जो रस्तो न ॾिठ में, अॼु तुंहिंजे दर ते दाह खणी आयो आया। महबूब कयो वार ॾाढो ॾुखनि सतायो आ, धारिया बि थिया दुश्मन। अल्लाह अकबर। मुझे सुने सरदार फरमायो, ओ उठ जा मालिक, हिन जा जेतरा पैसा चवी, जेतरी कीमत चवी, वा मां थो ॾियां, उठ मूंखे ॾे। अल्लाह अकबर कबीरा। मुझे सुने फरमायो त यो उठ मूंखे ॾे, त असां बि चयो बल हुव लक या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा सोना पैसा कीमत छाजी हुव लक, इहो तव्हांजो आ। ओ मुंहिंजा सोना असांजी मडी माल मिल्कियत, असांजा सिर बच्चा सब तुंहिंजा, महबूब कीमत जी का ॻाल्हि कोन्हे। ओ मुंहिंजा सोना नबी जे तव्हां घुरो था त उठ तव्हांजी मिल्क कयूं। पोइ मुंहिंजे सोने हबीब काल फवसमहू, छान लॻाए पंहिंजो करे छॾियो। हाँ वदा जे महबूब वटि चे दाह कयई त उठ बाखामी वियो, महबूब उनखे पंहिंजो कयो। ए काश जे इहा दाह करणो असांखे ॾांहुं अची वञे।